जे समुद्र आयो तो सहरा थी पवंदो, जे टकर आयो तो टुकड़ा थी पवंदो। असली साथी आहिनि सच जा, जे कूड़ आयो तो गतरा थी पवंदो। सभ खां अवल सभिनी दोस्तनि ऐं महिमान जेके असांजा दोस्त आहिनि ऐं हिन पंडाल में जेके बि मौजूदु आहिनि सभिनी खे 14 अगस्त जो लख लख मुबारक। इन खां अवल साईं उस्ताद अब्दुल करीम यामिरो साहब ऐं उनजी जेका बि समूरी टीम आहे उन्हनि खे बि मां दिलि जे खुलूस ऐं गहराइनि सां वाधायूं ॾींदुसि त उन्हनि हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। ऐं साईं उस्ताद कलंदर बख्श मेमन साहब खे बि मुबारक ॾींदुसि त उन कंपेन जा अंदाज़ ऐं दोस्तनि सां सहकार, शागिर्दनि सां सहकार, महिमाननि सां सहकार तमामु बहितरीनु सुठे अंदाज़ सां कयो। उनखे बि लख लख मुबारक ॾींदुसि। साईं उस्ताद अब्दुल करीम यामिरो साहब कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं जिते बि हूंदो आहे त उहो पंहिंजी हिकिड़ी सूंहं उनजी आगाही ॾींदो आहे। साईं जॾहिं टीओ साहब हुयो त तव्हां उन जी महिनत ॾिठी, जदोजहद ॾिठी त उन अहिड़नि स्कूलनि खे खोलियो जेकी बंदि थियल हुआ ऐं दरियाहनि में ॿेड़ियुनि जे ज़रिए वञी करे माण्हुनि खे आगाही ॾेई स्कूल खोलिया। त थोरो ॻाल्हाईंदुसि, गर्मी बि आहे ऐं दोस्त हिन वक़्तु प्रोग्राम जी पुॼाणी आहे, उन करे कुझु ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। त साईं इल्म जो इहो ॿारियो, साईं अहिड़ी चिणग ॿारी जो उन जी ज़ंजीर जेका आहे उहा हलंदी रहे थी ऐं उहे स्कूल आबाद थी विया आहिनि ऐं उहे शागिर्द न्याणियूं उस्ताद अहिड़े हिसाब सां मड में साईं जो हीउ प्रोग्राम जेको आहे इहो बि मां ईअं चवंदुसि त कंहिं उहिदे में जेकॾहिं का उहिदो हुजे उन में माण्हू परेशान थी वञे, पर जॾहिं उन में का बती ॿरी पवंदी, का चिणग ॿरी पवंदी त रोशनाई थी वेंदी। रोशनाई थी वेंदी त उन माण्हूअ जे लाइ आसानी थी पवंदी, उनजे विच तमामु सुहिणे अंदाज़ सां पवंदी। असांजो ॻोठ हिन मड शहर में साईं इल्म जी रोशनाई ॾिनी आहे। ऐं ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि तमामु सीनियर सुठा उस्ताद गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं ॿिया बि साईं फज़ल मोहम्मद मरकज़ साहब सभिनी दोस्तनि साईं सां सहकार कयो आहे। ऐं इंशाअल्लाह इहा जेका चिणग आहे इनखे इल्म जी जेको चिणग आहे इनखे बरक़रार रखंदा ऐं अमल कंदा, छो त हज़रत अली इस्लाम जो कौल मुबारक आहे त इल्म जे बयानु करण वारा त घणा आहिनि पर उन ते अमल करण वारा थोरा आहिनि। अमल जी ॻाल्हि आहे ऐं इल्मु बग़ैर अमल जे ईअं आहे जीअं जिस्म बग़ैर रूह हुजे। रूह जी तरह असांखे कमु करणो आहे ऐं उस्ताद अब्दुल करीम जो साथ ॾियणो आहे। यकीनन तव्हां ॾिसंदो त हीउ असांजो स्कूल 14 अगस्त जो प्रोग्राम हुजे या ॿिया बि प्रोग्राम हुजनि त तमामु सुठी साथ बरक़रार रहंदी। थोरो ॻाल्हायां त मुल्क सां हीउ 14 अगस्त जो प्रोग्राम आहे, मुल्क सां हिन धरतीअ सां मोहबत जेका आहे यकीनन तव्हांखे असांखे शागिर्दनि खे हारी हुजनि, असांजा मज़दूर हुजनि, जेकी बि हिन धरतीअ ते हिन मुल्क ते सोना संज पाईंदा, जेके इल्म जो कोरो कनि था, ज़हन जो कोरो कनि था, ज़हन जी नशोनुमा कनि था, उहे सभु पंहिंजी धरतीअ सां मुल्क सां प्यार कनि था। अहिड़े नमूने सां हिकिड़ो अजीब हुयो शाइर जॾहिं हुन पंहिंजे मुल्क जे लाइ सच लिखियो, मारोड़ जे लाइ लिखियो त उनखे क़ैद कयो हो। जॾहिं हुनखे क़ैद कयो हो त उन हुकूमत खे चयो, वसे वारनि खे चयो त मूंखे भले क़ैद करे छॾियो, मूंखे हुनजी का परवाह न आहे, सिर्फ़ु हुनखे पनो ऐं पेन ॾियो। हुनखे पनो ऐं पेन ॾिनो वियो त उन क़ैद में, उन तकलीफ़ में, उन दर्द में, उन ॾुख में, उन सूर में हुन पंहिंजे मुल्क जे लाइ लिखणु शुरू कयो। जॾहिं हुनखे चेक कयो भई हीउ क़ैद आहे पर हीउ क़ैद त न हो, हीउ उहो ई मुल्क जे लाइ लिखे थो, माण्हुनि जे लाइ लिखे थो, स्कूलनि जे लाइ लिखे थो, दर्सगाहनि जे लाइ लिखे थो, हीउ त असां लाइ बचियो आहे। वरी हुनखां पेन पनो खसियो वियो, पेन पनो खसियो, हुन चयो का ॻाल्हि न आहे, आउं पंहिंजे मुल्क जे लाइ, मुल्क जे माण्हुनि जे लाइ लिखंदो रहंदुसि। वरी जॾहिं हुन वटि दोस्त मुलाक़ात जे लाइ ईंदा हुआ त के ताफ़ियूं ते तोहफ़ा ॾींदा त ताफ़ियुनि जूं जेके कलियूं आहिनि उन्हनि सां भितियुनि ते लिखंदो हो पंहिंजे मुल्क जे लाइ, आज़ादीअ जे लाइ ऐं मुल्क जे माण्हुनि जे लाइ ऐं प्यार ऐं ख़ुलूस सां उहो शेर लिखंदो हो। हुननि ॾिठो ऐं मुलाक़ात ते माण्हू हुन लाइ तोहफ़ा खणी था अचनि, उन्हनि शयुनि सां बि लिखंदो। वरी हुनखे सख़्ती कई वई, जॾहिं हुनखे सख़्ती कई वई त हुन छा चयो, हुनजा जेके न आहिनि भितियुनि ते ननि सां लिखणु शुरू कई। ननि सां लिखंदे लिखंदे हुनजा न जेके लही पिया, रत वही पियो ऐं हुन चयो त हीअ जेका रत आहे इहा मुंहिंजी नस आहे, हीअ जेके मुंहिंजा हथ आहिनि इहे कलम आहिनि, तव्हां मूंखे केतिरो बि क़ैद कयो, केतिरी बि सख़्तियूं ॾियो, मां हिन मुल्क जे लाइ लिखंदो रहंदुसि।
ये आए मुल्क सा सच्चाई मोहब्बत ता सभिनी जे मुल्क सा मोहब्बत आहे सच्चाई आहे उस्ताद अब्दुल करीम जामड़ो साहब के साईं गुलाम मुस्तफा के साईं नेमत अली लाठी साहब के फजल मोहम्मद के साईं कलंदर बख्शे भरसा बिटवा सा इंतजार का सभिनी के लख लख मुबारक ॾिनसि साईं उस्ताद अब्दुल करीम जो साथ ॾियो कंहिं शाइर चयो आहे दिल तो छा करण थी चाहे दिल तो छा करण थी चाहे पर एॾियूं इजाज़तूं काथे आहिनि प्रीत काथे विञाइजे प्यार वारनि खे पार्टो आहिनि तव्हां सभिनी खे उस्ताद अब्दुल करीम जो पार्टो वॾी महिरबानी लखे